ॻाढ़नि मिर्चनि में मौजूदु हिकु मशहूरु केमिकल बाबति इंकशाफ़ थियो आहे त उहो फिफड़नि जी कैंसर खे रोकण में पंहिंजो मुख्य किरदारु अदा कंदो आहे। मिर्चनि खे तिखाण ॾींदड़ हिकु केमिकल कैप्सेसिन जिते केतिरा ई फ़ाइदा रखे थो, उते हाणे ख़बर पई आहे त इहो फिफड़नि में कैंसर जी रफ़्तार खे बि सुस्त कंदो ऐं कैंसर जे खलियनि जे वधण खे रोकींदो आहे। तजुर्बे वारे हंधि कैंसर जे खलियनि खे रोकण में कैप्सेसिन जा फ़ाइदा साम्हूं आया आहिनि। मिर्च खे तिखो बणाईंदड़ इन मुरकिब ते मार्शल यूनिवर्सिटी जे डॉक्टर प्यालीदास गुप्ता पंहिंजी लेबोरेटरीअ में उन ते केतिरा ई तजुर्बा कया। डॉक्टर प्यालीदास फिफड़नि जी कैंसर जा खलिया खणी उन्हनि ते कैप्सेसिन खे आज़मायो त कैंसर जा खलिया पहिरें मरहले में ई बीहजी विया, जंहिंखे मीटास्टेसिस चइबो आहे। ॿिए मरहले में हिन फिफड़नि जी कैंसर में मुब्तला कूअनि खे कैप्सेसिन ॾिनो त ॿियनि कूअनि जी भेट में उन्हनि जे फिफड़नि में मेटास्टेटिक कैंसर जा खलिया घटि मौजूद हुआ। नतीजनि मां ख़बर पई त इहो मुरकिब एसआरसी प्रोटीन खे रोकींदो आहे, जेको कैंसर जे खलियनि खे वधण, पखिड़जण ऐं ज़िंदा रखण में मुख्य किरदारु अदा कंदो आहे। तजुर्बे मां ज़ाहिर थियो त कैप्सेसिन सिधीअ रीति एसआरसी खे ब्लॉक कंदो आहे ऐं उन जी रफ़्तार घणी सुस्त थी वेंदी आहे। उन करे कैंसर खे पहिरें मरहले ते रोकींदड़ मेटास्टेटिक थेरेपी ते कमु करे सघिजे थो, जेको हिकु नओं ऐं बहितरीन तरीक़ो आहे। डॉक्टर प्यालीदास चयो त इन खां अॻु कैप्सेसिन खे वज़न घटाइण में बि असराइतो ॾिठो वियो आहे। कैप्सेसिन जो इस्तेमालु मादे ऐं आंद्रे जी सोज जो बि सबबु बणिजी सघे थो, पर माहिरनि खे उमेद आहे त हू उन खे ॿिए तरीक़े जे इलाज सां इस्तेमालु करे केतिरनि ई क़िस्मनि जी कैंसर खे महदूद करे माण्हुनि खे शफ़ा ॾेई सघनि था। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त इन खां अॻु कैप्सेसिन ट्रिपल नेगेटिव छातीअ जी कैंसर लाइ बि फ़ाइदेमंद साबित थियो आहे। इन खां सवाइ वॾे आंद्रे जी कैंसर में बि उन जा फ़ाइदा साम्हूं आया आहिनि।